अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आऊं आहियां कमांडो कंवर ऐं अवां ॾिसी रहिया आहियो पंहिंजो पसंदीदा न्यूज़ चैनल सचाई न्यूज़। अस्सलामुअलैकुम नाज़रीन, इन वक्त असां गड़ियासीन वेझो ॻोठ खंड मारफाणी में मौजूद आहियूं ऐं असां सां गॾु मौजूद आहे भाऊ अला वसायो मारफाणी। अचो त इन सां ॻाल्हि ॿोल कयूं। जेको चंद कुझु अर्सो पहिरियां जेको हिते गड़ियासीन में वाक़ियो थियो हुयो, जेके माहर बिरादरीअ जे हथियारबंदनि जे हथां 3 माण्हू जेके क़तल थिया हुआ, हिकु मारफाणी बिरादरी जो हुयो ऐं 2 जाफ़री बिरादरीअ जा। उन हवाले सां भाऊ खां तफ़सीलात वठंदासीं त असुलु जहिड़े जा कारण छा आहिनि ऐं इहो एॾो सारो वाक़ियो कीअं पेश आयो। एॾो ॿेले जा मारफाणी आहिनि, उहे नबी दादा वटि असुल में पहिरियों रहंदा बि हुया। हिननि जी यारी बि घणी। नबी दादा जे पुटनि जो कहिड़ा ॿेले जा मारफाणी आहिनि। ॾितो नालो अथसि, ॾितो मारफाणी ॿेलो जो रहंदो नबी दादा वटि। वरी उहो हिन में हाणे जेको इहो ॿोॾि थी मींहनि जी, इन में रहिया 3 महीने में हिननि जो वाक़ियो पेश आयो। हिन पंहिंजी मासीअ जी मेंह चोराई करीम नाले सां, जेको नबी दादा जो पुटु आहे, नबू महाराज जो जेको फिदा वारनि जो पीउ आहे। ॿोॾि जे करे पर हुन सां दोस्ती लाॻापा पुराणा हुजनि, छो त मास्तर जा पुट जेके आहिनि कुल चोर आहिनि। हे जेको कल्ह नबीदाद महर जेको आहे, इन जा पुट जेके आहिनि कुल चोर आहिनि। हिन में चोरी कंहिं कई? में चोरी कई नबीदाद जे पुट करीम चोरी करे वञी मारफाणनि वटि रखी। हिननि पहिरों खणी उते वञी पकड़ी। मतिलबु आहे तव्हांजो चवण इहो आहे त नबीदाद जे पुट पंहिंजी में चोरी करे मासीअ जी जेकी मास्तर जी साली थिए मेहर, हुनजी नबीदाद जी साली हुई, नबीदाद जी साली, उहा चोरी करण ते जंहिं हिननि जो इहो वाक़ियो पेश आयो। मारनि पहिरों खणी उते वियो, ॻाल्हियूं ज़ाहिर थियूं। सालारो मारफाणी साईं, सालारो मारफाणी में पहिरों हणियो, जंहिंजे करे हिन ते माना चयूं। हिन चयो बाबा चोर मां न आहियां। हिनखे नबीदाद महर खे ॿुधायूं, हुनजे पीउ खे। नबीदाद चयो जे अहिड़ो मुंहिंजो पुटु किरदारु करे मां गोली हणंदुमि। हुननि वरी सॼो रिकॉर्ड साबूत ॾिनो, जेके मौजूदु असां वक़्त ते ज़ाहिर कंदासीं। उन वक़्त हे पाण में चोर ॾेतीअ लेतीअ ते अटकी पिया। माना जहिड़ो छो चोरनि जो। नबीदाद जो जेको पुटु हो करीम ऐं ॾितो मारफाणी, हिननि जो जहिड़ो छो जहिड़ो हिननि जो वधियो। हे 3-4 माहिर चवनि पिया त असांजे मथां तव्हां छो बकियो। अरे ॾेई तूं ऐं तुंहिंजो पीउ ऐं तुंहिंजो चाचो असांखे चवनि पिया बाबा चोर ज़ाहिर कयो, त असां ॾियणो हो न नालो। भई उन्हनि चयो ॾिते मारफाणीअ, हुनखे नालो ॾिनो वियो, जंहिंजे करे शिकास्त थी ऐं मसइलो पैदा थियो। हे विड़िया त मारनि जी त घणाई हुई। इहो जेको इमदाद पेराडू हुयो, उन वक़्त हिननि खे हमलो करे कार में हिननि हथियार खणी वॾो मारफाणनि सां तशदुद कयो। उहे क्लिप वीडिया हर शइ पिया आहिनि, ख़बरूं हलियूं आहिनि। पोइ हुते 4 मारफाणी ज़ख़्मी। छा हिकिड़ो अहिड़ो नाज़ुक हालत थी वियो, जेको 2 महीना वञी इस्पताल में कराची रहियूं, कुमा में हुयो, पर 3 महीननि ताईं माना हुनजो 2 ताईं उहो फौत थी वियो। अच्छा भाऊ, थोरो महिरबानी करे इन शइ जी वज़ाहत कयो त जेको चोरी जो वाक़ियो थियो आहे, उनखे माना जेको साल जी तव्हां चओ था 3 महीने या 4थे महीने जो वाक़ियो आहे, 3 महीने वरी जेको झेड़ो थियो आहे, जेको तव्हां आगा फार्म वटि चओ था हुनजी ॾेती जे मसइले ते, उहो केतिरो टाइम माना हुनखे? बसि 10 ॾींहं पोयां हुनजे छो आहे न, उहो ई महीनो आहे न। अच्छा, उन ई महीने में वरी उन ई महीने वरी माना थोरे टाइम खां पोइ वरी हे पाण 8-10 ॾींहंनि जे मुक़ाबले में बसि थी वियो। उन खां पोइ ते हे पाण में विढ़ंदा रहिया। जॾहिं हे माण्हू न पियो हिनजो बचे, हुन मेड़ियूं खयूं अची मुंहिंजे सौट खे चयईं, जंहिंजे लाइ चए पियो कल्ह यार त भई मुंहिंजो इहो त भाउ हो, ऐं वाक़ई हो हुनजो भाउ हुयो, मुंहिंजो सौट आहे। हुन सां दोस्ती भाइरी इहा ई हुयसि, नबीदाद महाराज जे पुटनि सां जा हुननि सां सफ़ा हिकिड़ो घरू रिश्तो। उनखे चयईं त तूं मेड़ सां हलो। हो वियो न मेड़ सां, हुननि जे यारीअ में मारफाणनि ते पूरो ज़ोर रखियईं। माॾे बि नबीदाद महर काल कई, यार तूं मेड़ सां हलो। मां चयो यार मां मेड़ सां तोॾे न हलंदुमि, छो त 2010 में हिकिड़ो पुराणो वाक़ियो, मुंहिंजो पीउ हुनजे उताक ते माना हिकिड़ो किलोमीटर पोयों राति जे 1 बजे मुयो हो। मां हिन खां हिकु ई ॻाल्हियूं घुरंदो आयुमि, पर हिन मूंसां ॻाल्हियूं न ॾिनियूं। अच्छा, तव्हांजो वालिद साहब हुननि जे ॻोठ जे आसपास उताक हिन जे ते रहियल हुयो, कंहिं मसइले सां आयल हुयो। जंहिं महिल वापसी थी त हिन खां 1 किलोमीटर उताक खां पोयों बाबा जो क़त्ल थी वियो। माना कहिड़े टाइम? राति जे 12 बजे 1-12 जो टाइम। केतिरो टाइम अॻु जी ॻाल्हि आहे इहा? साईं 2010 जी ॻाल्हि आहे। त मां हिन विच में हिन खां यकी ॻाल्हियूं घुरियुमि त मां सां न पियो जे। पोइ मुंहिंजी दिलि हुन सां सर्द न हुई, त
त मां मेड़ सां वञा, पर मां हुनखे पोइ बि सुठे लफ़्ज़नि सां मुज़मत कई आहे त अदा मुंहिंजो सौटु हले थो, मूंखां वॾो उहो आहे, मुंहिंजी यार दिलि नथी चए, पर अलाह कंदो जे ॻाल्हियूं मंझी ईंदियूं त तूं मां बि तोखे 5 चकर घुरियो आहे, मां मारनि ताईं बि वियो हा, गौस बशकर ताईं बि वियो हुउमि, उन्हनि बि इहा ॿुधी अण ॿुधी मारनि में त माना अलाह ख़ैरु करे, हाणे अमीरनि उन लाइ घटि वधि नथा चऊं, पर मार ईअं ई सोचींदो आहे त वोट मूंखे मार थो हुजे, ईअं कॾहिं न सोचियो आहे गौस बशकर त मूंखे ॿिया बि बचा आहिनि वोटर आहिनि, इहा न कंदो आहे, हुन सिर्फ़ु मारकी करे बीहंदो आहे, पंहिंजे मारनि जी पासो हलंदो आहे। हल ठीकु, उन ॻाल्हि खे छॾे अचूं था अॻिते। जॾहिं होॾे मेड़ सां वियो, मेड़ मां त हुननि चयो त असां तव्हांखे जवाबु ॾींदासीं, हमरा ठीक सी अचे, मोटी आया हिते 1.5 महीने में हमरा हुते अस्पताल में फ़ौत थियो। हाणे मीडिया जे साम्हूं मां ग़लति न ॻाल्हाईंदुमि, यकीन सां थो चवां त ईमानदारी असां हिन पूरो जेको बि ॻोठ आहियूं त ख़बर न हुई हुननि जो माण्हू मुयो, हो अची पंहिंजो माना पलांद कयूं, जेको इहो जेको आहे हुननि जो माण्हू जॾहिं मरी वियो अस्पताल में, त उन वाक़े खां पोइ केतिरे टाइम खां पोइ इहो पलान कयो? माण्हू उते ई रहियो, कंहिंखे इतला न ॾिनऊं, हुननि अस्पताल मूं ई न कढियो, हिते विड़िया गढ़ी यासीन में, हो कराची हुयो माण्हू। न कराची माना लाश दफ़नायो वग़ैरह त हूंदो? न न दफ़नाइणो छाजो आहे, दफ़नायूं ई न, हो कराची मूं अस्पताल मूं कढियऊं ई न, राति ते मुयो हे, माना उनजे सुबुह ताईं लाश न कढियऊं, सुबुह जो विड़ी करे पोइ उतां लाश खणायो अथऊं। अच्छा, माना माण्हू मारे हिते वरी पोइ लाश कयूं, पोइ उतां कराची मूं लाशूं खणी आया, माना जेको थींदो आहे दफ़न थींदो आहे त पोइ 2 ई गॾु थिया, हिकु ई ॾींहं में दफ़न थी विया। हिननि पलांद ख़ातिर मारियो, जीअं हुननि माण्हू मारियो असांखे ख़बर न हुई, फैरिंगसी शहर में असां वेठा हुआसीं, कुल असांखे शहर गवाह ॾींदो त असां शरीफ़ आहियूं। बहरहाल बदनाम करण वारा इहे, हाणे जेके असांखे बदनाम था कनि हिननि जी हिस्ट्री ॿुधायांव, हाकिम मार अॻु वठी, हाकिम मार हिन जो भाउ ओॾो हारियो धाड़ेलो मास्तर। उहो त ठीकु आहे भाऊ, पर महिरबानी करे तव्हां इहो ॿुधायो न त जॾहिं माना इहो वाक़ियो थियो, माना हुननि जेको मारफाणनि पलांद कयो ऐं उहे 2 ई माना हिकु ॾींहुं दफ़नाइजी विया, त उन खां पोइ तव्हां सां बि को मसइलो अथनि छा? तव्हां चओ था त जॾहिं अचूं था ओॾे साईं, त ॿिए चकर में जॾहिं माना हो मारे विया हितां, त असां अफ़रा तफ़री, मां चयो मां तव्हां हे करे छो त असांखे न ठहंदो असुली बि, जो त मां ॻाल्हियूं घुरंदो हुउमि, इन जे करे मां हिन ॾे 4 माण्हू मोकिलियमि, पंहिंजे बिरादरीअ जा, हिकिड़ो आहे गुलज़ार, असांजे बिरादरीअ जो चङो आहे, जिंदानी पाड़े सां तालकात, मोहम्मद पनाह ऐं साईं रईस धणी बशको, त साईं हुन सां तव्हां वीचार कयो, तेसि ताईं न पियो चवां, पर कंहिं मूंखे रिपोर्ट मिली त भाउ नाला तुंहिंजा ॼनि था, माण्हू कोई कंहिंजी ॻाल्हि नथा रखनि, बाबा मुंहिंजो नालो छो था ॼनि, चई ॼनि था, मां चयो ठीकु आहे सर, मां हुनजे के 4 बिरादरीअ जा माण्हू हुन ॾे मोकिलियमि, बाबा चयईंसि जाते जहिड़ो आहे उते ई महसूद कर, जे असां ॾे तुंहिंजो पाप आणे पियो, 1 जा 4 भरींदासीं, असांखे न कन्या न जना विड़ियो हुअनि विड़ी यादी, असां त तोसां मेड़नि सां हलिया, बसि सौटु हलियो त मां हलियुमि न, मेड़नि सां था हलूं, वॾो असांजो हले थो त ॻाल्हि साॻी थी वई। पोइ बि साईं हिन न कयो, मुंहिंजो नालो ॾिनई, नाले ॾियण खां पोइ माना कुझु टाइमनि खां असां वटि ज़ुल्फ़कार ख़ान आयो आहे हिते, ज़ुल्फ़कार ख़ान साईं असांजो सरदार कमारियो मदई चियारो, जीअं हुन चयो भाउ हाणे मां आयो आहियां तव्हां ॾे, जहिड़ा खून हुनजो आहे, खून तव्हांजो आहे, जेकर इन मसइले खे दरगुज़र कयो, जाम ओट उहो जहिड़ो नथो ठहे, ऐं मारफाणी विरायो बि न आहे, असांखे बि इहा बि दिलि में हुई त वाक़ई हक़ीक़त आहे, असां पंहिंजे सरदार खे चयो त भाउ तूं मालिक आहे, असांजे तरफ़ां तोखे फुल इख़्तियार आहिनि, हे वियो होॾांहुं, हिनखे सुठी मोट न मिली। अच्छा, कमारियो साहब वरी तव्हां वॾो थी, कमारियो साहब वरी हुननि ॾे वियो आहे, ठीकु, हुननि ॾे वियो, हुनखे सुठी मोट न मिली, हुन चयो त हाली हे कंहिं दग सां नथो अचे, जंहिं कंहिं रस्ते ते चढ़ियो, सुठी मोट न मिली मतिलबु छा चयूं? जवाबु ॾिनऊं न साईं, जवाबु ॾिनऊं त हाली असांखे ख़ैरु करिणो न आहे, माना सिधो चयूंसि लफ़्ज़नि में, पर मां उहा ॻाल्हि कयमि त माना त हुन असांखे चयो त बाबा हे इनकारी था छनि, चयो त ठीकु आहे, अलाह भलाई कंदो, भाउ इनकारी छनि था, त हाणे असां त तोॾो इनकारी न आहियूं, चए था तव्हांजी महिरबानी, हे वियो। कुझु ॾींहं खां पोइ असां वरी छा कयोसीं, अहिड़ो रस्तो तयारु कयोसीं, साईं अमरोटी, नालो बि चङो, साईं अब्दुल कादिर शाह, हा अब्दुल कादिर शाह, ऐं अरसला सीलरो हुयो, गौस बश्क हो जाए जाफरी हुयो, मतिलबु करी बश्क जाफरी, 2-3 ॿिया अञा मुज़द माण्हू पंहिंजा, असां वॾी मेड़ ठाहे हिकिड़ी हुन ॾे, ज़ुल्फ़कार पीरज़ादो उहो पोइ मोकिलियो अथई होॾे, उहो उन ते अचूं था, हिन ॾे मोकिलियासीं पहिरियां ई नबी दादा ॾे, त नबी दादा छा चयो मां ॾे मेड़ न अचे, मां गोलियूं हणंदुमि, उहा बि रिकॉर्डिंग अॼु ताईं मूं ते साबित मां वटि पई आहे, मां रिकॉर्डिंग नथो ॾियां कंहिंखे, मूं वटि आहे जेके हुन लफ़्ज़ कढिया आहिनि,
पोइ बि हुन चयो बाबा मेड़ सां वेहणो थी गोलियूं छो हणंदे पोइ तूं मञण जा न मञण हिकु चकर में दग तां मोटायईं ॿीहर मेड़ उते पहुती ॿीहर बि हुन सुठो हुननि जे अंदाज़ में न चयो टियों चकर बि मेड़ मोकिलीसीं पोइ बि हिननि जवाबु ॾिनो आहे बाबा जवाब जो चईं थो त तूं उन्हनि सां वेड़ू नी हेॾे काॾे थो विड़े हिन ते मां वरी मीडिया कई उहो मुंहिंजो हलायो पाण मां उन ते दादा हे नाजाइज़ी थो करे ठीकु आहे भाऊ माना हाणे जेकॾहिं मेड़ियूं हुननि जे तरफ़ां वयूं तव्हां उन्हनि सां गॾु हूंदव न तव्हां धुर त न तरफ़ां पिया खणूं नी नाला जो ॾिनई फासायो वियो त असां पंहिंजे तरफ़ां पिया खणूं नी जे हुनखे एतिरो चऊं पिया जे नथो मुड़े त पोइ असां उन्हनि खे बि इलाज कई मञायूं जे न त बाबा असां सां ॻाल्हियूं कर असांखे बेगुनाह छो फासायो थी बेड़ियूं असां पंहिंजे तरफ़ां पिया खणूं अच्छा माना तव्हांखे न अलॻि सां शिनी तव्हां सां ॻाल्हियूं पियो करे न हुननि सां गॾे ॻाल्हियूं कुझु ई न साईं चवे ई न पियो नी कंहिं चवण में ई न पियो अचे उन खां पोइ उते मुंहिंजे सौट छा कयो पीरज़ादे ॾे माना ज़ुल्फ़कार ख़ान पीरज़ादो उहो करीम बशकु जाफ़री ऐं साईं खे चवां अली खान राजड़ो धणी बशकु मारफाणी ॿिया जेके हुनजा वॉन्टर ख़ासि प्यारा माण्हू मोहिल हुया हिन हिकु चकर मेड़ मोकिली हुन ॾे त साईं नबीदाद सां तव्हां ॻाल्हायो सौट हा असांजे सौट गौस बश कॾहिं मोकिलियऊं त साईं तव्हां पंहिंजे सां ॻाल्हायो जंहिं त पहिरियां त कुल खे खुटाए जे नथो खुटाए त मुंहिंजे सौटनि सां नाला हुन बेगुनाह ॾिना आहिनि पोइ बि तव्हां ॻाल्हियूं ॿुधो तव्हां अमीर थी वियो फ़ैसिलो बि तव्हां ई कयो हिकिड़े चकर हुन आसिरो ॾिनो ॿिए चकर बि वरी असां मोकिलियासीं त चई मां वर्दी ॾींदुमि मां हुन सां ॻाल्हाईंदुमि जीअं थींदो आहे ॿिए चकर बि हुन माण्हू मोकिलिया अधे छा असां वारे सौट त ॿिए चकर बि हुन माना मोट न ईंदी टे चकर बि असां मोकिलियोसीं इहो ज़ुल्फ़कार ख़ान खे शाबाद आहे असांजो ॾिठल बि न आहे पीरज़ादो उहो बि असांजे मेड़नि सां वञे पियो ॿाहिरि कढी धणी बशक मारफाणी चङो मुड़ुसु आहे रईस आहे सफराणी पाड़े जो उनखे चई त मारफाणी ऐं मार जी तकड़ छो थी तूं हिन फ़ैसिले जे विच में न अचो इहो कंहिं चयो वञे इहो गौस बशक महाराजा लफ़्ज़ आहिनि हाणे असांजी मीडिया जो अंदाज़ इहो आहे त हिन जी पुठी थफियल गौस बशक महार जी आहे जेको बि किरदारु कयो करायो आहे महर कयो आहे हसलो ख़र्चो तव्हां वञो अॼु ताईं बाबा उहो ठीकु आहे भाऊ हाणे मसइलो इहो आहे त माना जॾहिं हुन अगरि फ़ैसिलो न कयो ऐं उनखां पोइ जेको अॻ में जेतोणीकि माण्हू जेको मुअल आहे मारफाणी बिरादरीअ जो उहो बि हुननि जो माना चओ था ॿिए ॻुठ जा आहिनि ऐं हो हुननि जो त पोइ हाणे जेको वाक़ियो थियो आहे उनजो असुलु मसइलो छा आहे उहो वाक़ियो छा ते थियो ॾसांव थो न साईं हाणे हिन जो वाक़ियो इहो थियो त ॾिठई हाणे ओॾां न पियो पुॼी सघे असां त इहो शहर में कमु कयूं पिया जिन जा माण्हुनि जा नाला ॾिनई उहे असां पंहिंजे घरनि ते मौजूदु हुयासीं नाला असां ॿिनि भाइरनि जा ॾिनई ॿियो ॻोठु त मुंहिंजो खुलियल घुमे पियो न हाणे ऐं मुंहिंजो सौट त हुन सां राब्ते में हुयो त बाबा मां अॼु थो करायां ख़ैरु सुभाणे हाणे जंहिं ॾींहुं विढ़ियो मुंहिंजे सौट सां अॻे ॾींहं ते वरी माना उहो छंछर ते विढ़ियो आहे सूमर जो हुन टाइम ॾिनो आहे त मेड़ तव्हांजी अचे त बाबा मां तव्हां सां ठाह कयां थो त मेड़ जो प्रोग्राम रखियल हो हूअं बि असां ॿिया घुमंदा हुआसीं त असां बेगुनाह आयासीं नी घुमूं पिया जीअं जो हे आयो त माना हुन ते वाक़ियो बसि अचण सां उन ई सौट खे असांजे सां विढ़ियो सौट माना किथे वेठो हुयो छा हिन में होटल में हुयो बाबूआरे में जे में रखण नाको हाणे जेको हे वाक़ियो थियो हुयो सुबुह जो आख़िर तो इन वाक़िए जो थो पुछे न जंहिंमें ॿ पुलिस हलकार इहो माना उहो सौट आहे जेको चओ था माना त जेको फ़ैसिले में बि करण में कोशिशि करे पियो मेड़ियूं खणे पियो माना उहो ई सौट जेको उहो ई सौट मुंहिंजो उनजे नंढे भाउ सां विढ़ियो इहो हिन जो भाउ नंढो दुनिया खे ख़बर आहे सेलर जो मज़ूर हुयो सौट जो नालो छा आहे बाबल अच्छा हाणे जेको तव्हांजो मरी वियो बाबल होशाबाद ख़ान जेको तव्हांजो सौट आहे जेको मेड़ियूं खणे पियो ठाल आहे होशाबाद ख़ान यकी जेको किरदारु ॿुधाईंदो आहे मां सौट चवां थो उहो शाहबाद ख़ान उहो शाहबाद ख़ान आहे हाणे जेको मारियो अथऊं उहो शाहबाद ख़ान जो छा थिए भाउ थिए माना हुनजो भाउ बाबल उर्फ़ रही बशको उहो बि हिन ॻोठ जो आहे हिन ई बाबा हाणे जॾहिं भाउ आहे त ॻोठ हिन जा मतिलबु असां नाज़रीन खे बि सम्झाइणु चाहियूं था पाण बि सभु छो त जहिड़ो शुरूआति जॾहिं ॿिए उन्हनि सां तव्हांजी का रिश्तेदारी आहे छा मां चयुमि अॻ में तोखे त सिर्फ़ु मुंहिंजा ई मासात आहे बाक़ी न को बिरादरीअ जो रिश्तो न का शइ मासाती का अहमत लिश नथी रखराए मुंहिंजो ॾाढा न आहे मुंहिंजो ख़ानदान न आहे मासात केर बि थी सघंदा बा ईअं त न आहे मारफाणी बि मासात थी सघंदा इहो हिकिड़ो अलॻि रिश्तो आहे ऐं मालिक खे बि इहा ख़बर आहे ॼाणी वाणी हुन हे कमु कयो आहे उन खां पोइ उते ॿ हलकार मारियईं वरी हाणे पाण खे सच साबित करण लाइ चए थो मां साह पीउमि सोशल वर्कर हुउमि मां इहो तोखे क्लियर करे चवां थो मीडिया जे साम्हूं जेके आला इख़्तियार असांजा आवाज़ ॿुधनि था
जीअं असांजो शिकारपुर एसपी सुठो माण्हू आयो आहे, मां हुनखे चवां थो त साईं हिननि जो किरदारु रहियो आहे नबीदाद पाथारीदार, हिनजो भाउ धाड़ेलो हाकिम, पुट हिन जा ॾोहारी आहिनि, कुल हेठनि मारफान गुडो अगड़ यासीन में ऋण कराइण जो आदत हिननि जी, पंहिंजे मारनि खे डंगो हणण जी आदत हिननि जी, जेके हाणे पाण खे वॾेरो ऐं ज़मीनदार था सम्झनि। बा कंहिं न पग कंहिं मार ॾिनी अथनि, न को वॾेरा आहिनि न ज़मीनदार आहिनि, चोर लोघा लोफर आहिनि, जेके ॿियनि ते इल्ज़ाम हणी पाण खे सच साबित कई मीडिया जे आड़ में साबित था करनि त असां ताईं मीडिया वर्कर आहे। ऐं जेके माण्हू ॾिनासीं ऐं उहो चवनि था त साईं हक़ी सोचो वटि बयानु करे पियो नी त साईं जेके जिन मारिया उहे माण्हू ॾिनासीं न। असांजो सिंध जो रवाज़ु रहियो आहे त एवज़ो बदिलो थींदो आहे। हिन साईं बदिले में न मारण माराइण वारा पाण हुया, ख़ुदा जी ज़ात जी गवाह आहे। ॿियो मुंहिंजो सौटु उते जेको ज़ख़्मी आहे गुलाम फरीद नालो अथसि, उन चयो मां चङी तरह सुञाता आहिनि, त माना हिन वक़्तु इस्पताल आहे, जीअं आयो त भले मां हुननि जो बि इंटरव्यू ॾींदुमि तव्हांखे। त उहो उन शइ ते गवाह आहे, जेको ज़ख़्मी हो त उहो चङी तरह ॾिसे पियो, माण्हू हक़ी हिलाली इहे आहिनि, हो एवज़ी तौरु ॾिना विया आहिनि। पर हाणे अॻियों एसपीअ में उमेद न हुई, इहो थींदो आहे सिंध जो रवाज़ु। अलाह कंदो असां पुरउमेद हूं नओं एसपीअ मूं त पंहिंजे शहीदनि जो असुली कातिल खे गिरफ़्तार करे ऐं पंहिंजे घाट खे बि ऊचो कंदो। असांजे दिलि खे सकून, असांजो बि इनशाला इंसाफ़ उन मां ई मिलंदो। एसपी साहब खे अपील कयूं था, अर्ज़ु कयूं था त साईं पंहिंजे अहलकारनि ख़ातिर ऐं DIG लाड़काणो अर्ज़ु कयो थो वञे त साईं शहीदनि सां इंसाफ़ कयो। असुली कातिल इहे आहिनि जेके पाण खे हाणे चवनि था त इनक्वारी कयो, हीअ आहे असांजो उहो। हाणे भाऊ हिकिड़ो माना जेको आहे सुवाल तव्हां खां ज़रूरु कंदासीं त जेके महर बिरादरी आहे, माना नबीदाद महर वारी धुर, उन्हनि जो ख़्यालु या चवणु इहो हुयो त जेको पहिरियों माण्हू जेको मारफाणनि जो मुयो हुयो उहो माना इतफ़ाक़ी मुयो हुयो, मसलन जहिड़े में धक में मरी वियो। हिननि माना असांजो ॼाणी वाणी माना मारियो, त इन में माना असां जेको आहे उन्हनि सां इहो छा? जी सर, सर इन जो अर्ज़ु कयां, हा जीअं इतफ़ाक़ी ईअं मरे आहे। पहिरियां जहिड़ो थियो सिर्फ़ु ॾितियो ऐं नबीदाद जो पुटु करीम जो ॿ जहिड़ो थियो उते हल ठीकु आहे। मेमण विच में आया जेके हुनजा ॿुधायो मां अॻ में बि, हुननि खे छॾाए छॾियऊं त पोइ इहो इतफ़ाक़ शइ आहे, उन में कंहिंखे धकु लॻे आहे। झट खां पहुते कांड करे, कारियूं भरे, स्कूटर भरे, हथियार खणी पूरी दुनिया ॾिठो आहे, मीडिया पई आहे, उहे रिकॉर्डिंगियूं पियूं आहिनि, ॿीहर जो हमिलो करे आया, पोइ हिननि टिनि चइनि खे मारियईं। त इहो इतफ़ाक़ कीअं हुयो साईं? अच्छा भाऊ वाणी कयईं उहो बि। हा भाऊ ॿियो माना जेको हींअर जेतोणीकि जेको क़तल थिया आहिनि माना ॿिनि धुरनि जा थिया आहिनि, माना मारफाणी बिरादरी जो बि हिकु माण्हू आहे त ॿ जाफ़री बिरादरी जा बि आहिनि। त हाणे माना तव्हां जाफ़री बिरादरी ऐं तव्हां माना गॾियल हिकु धुर आहियो या हू अलॻि आहिनि तव्हां अलॻि आहियो? न साईं, हुननि जो पंहिंजो रिश्तो आहे, उहो हुकूमत आहे। जावरी को बिरादरी हिनखे कबीलाई तकरार नथो ॼाणाए वञे, हो पुरउमेद आहे पंहिंजे हुकूमत मां त मूंखे इंसाफ़ मिलंदो, उहो असांजे राब्ते में न आहे साईं। अच्छा, त जेकॾहिं हुन धुर जो ख़्यालु आहे त माना जाफ़री बिरादरी जा माण्हू माना असां उन्हनि खे मञाए वेंदासीं ऐं हू असां सां सुलह जी तरफ़ आमादा बि आहिनि, ठाव थी वेंदो, त उन्हनि में तव्हांखे त कोई इतराज़? साईं असांखे कहिड़ो इतराज़ आहे? मालिकनि हो बेगुनाह मुया आहिनि, हुननि जो जहिड़ो न हो, हो हुकूमत तरफ़ां आन ड्यूटीअ ते आहे, वर्दीअ में हुया, को आम बि न हुयो त जाफ़रीअ सां विढ़िया न, हुन सिधो हुकूमत सां विढ़ियो आहे। उहो अलाह कंदो हुकूमत खे बि थींदो, पंहिंजो इंसाफ़ कंदी। अच्छा ॿियो भाऊ माना जेको आहे तव्हां बि उथो वियो बि था ऐं प्लस में तव्हां चओ पाण बि था त मां शहर में सुठी रिपोर्टेशन आहे, कारोबार बि कयूं था, सहाफ़ी बिरादरीअ सां बि तव्हांजा सुठा तालुकात आहिनि। त हीअ जेका विढ़विढ़ांद आहे आख़िर माना जेकॾहिं हर माण्हू बदिले जी बाहि वठी ऐं जेको आहे बदिलो वठण जे चकर में पियो हलंदो रहंदो त हीअ माना पोइ त फितना फ़साद ख़तम ई न थींदा। हा, इन पासे बि त कुझु सोचो सर। हाणे अर्ज़ु कयूं त जेतिरो सोचणो हो त सोचियोसीं, सड़ण खां पोइ उते सोच ख़तमु थी वेंदी आहे। जेतिरो मां तोखे ॿुधायुमि, मां दर दर मेड़ियूं खणियमि मालिकनि ॾे, हिननि जे चङनि मुड़सनि ॾे। हीअ आंगर पुठीअ जो हथु ई जॾहिं गौस बश्क ॾिनो त हाणे ठाह कहिड़े अमीर जॾहिं वेड़ाइणु चाहियो आहे त हाणे ठाह कीअं थिए? मां त ग़रीब मिसकिन आहे, न मूंखे अमीर आहे, न असेंबलीअ जी ताक़त आहे। मां हिकिड़ो ग़रीब माण्हू आहे, हुनखे असेंबलीअ जी ताक़त आहे, पर अलाह ताक़त भूतो ॾींदो, खून कंहिं खून न विसरंदा आहिनि। बहरहाल ठाह जी ॻाल्हि जेकी आहे त कोन थींदी, छो त
त तव्हां माना जेको आहे तो इन पासे बि कुझु को तव्हां गवर्नमेंट खे कुझु माना हितां जा जेके नोटेबल माण्हू आहिनि मुअज़्ज़ज़ माण्हू आहिनि सिर्फ़ु इहो तव्हांजो मसइलो न आहे पर हिते ओवरऑल असांजी पूरी सिंध टच कए थी ख़ासि करे असांजो ज़िलो शिकारपुर जेको क़बाइली ऐं बिरादरी तकरारनि में ॾिसो था हर बिरादरी ॿिए बिरादरीअ तां जहिड़े में माना मसरूफ़ लॻी पई आहे माण्हू पिननि था खाइनि था पर जहिड़े खां मुड़नि कोन था आख़िर इहो असांजो सिंध जो माण्हू हितां जो माण्हू पढ़णु लिखण तरफ़ नथो वधे जहिड़नि में माना हुनखे वॾो माण्हू मारण में वॾो नाज़ ऐं फ़ख़ुरु थो महसूसु करे इहो कल्चर ख़तमु थींदो कीअं? हा साईं, इन जो अर्ज़ु इहो ई आहे। हाणे तव्हांखे जेकी मां पहिरियां बि बयानु कयुमि जॾहिं हिन जो माण्हू हुननि जो मारियईं हिन जो मरी वियो मेड़ियूं वञनि पियूं हाणे इहे वॾेरा बि ख़ानदान माण्हू अमीर माण्हू हुया जा गंस बशक जन घटि न हुया उन्हनि इन ॻाल्हि ते कंट्रोल कराइनि उन वक़्तु थिए हा न सौदो हिकु जहिड़ो हाणे मां बेगुनाह मरी वियुमि मूंखे ॿुधाए मुंहिंजो जहिड़े में तालुकात न हो हाणे मां बि उथी वञी रोड ते 5 बेगुनाह मारे अचां त इहो वधंदो पर अलाह कंदो मां पुरमेंद आहियां त मालिक सां विढ़ंदुमि कंहिंसां हाली नथो तकड़ि कयां बाक़ी कुझु बिरादरी माण्हू हुननि जा जेके ॻाल्हाइनि था अचनि था हाणे उहे बि ॻाल्हियूं शेयर थियनि थियूं पर हिकु ॻाल्हि आहे त उहे बि अञा साबित क्लियर न जेसिताईं धुर जो हितां सिंध जो रवाज़ आहे जॾहिं धुर वटि अचे क्लियर पाण खे करे वेंदो त उहो बचंदो जे न त अञा बि मां उमेदवार आहियां त मां न कंहिंखे बंदूक हणी आहे पर हुन त नाजाइज़ी करे चुको आहे हाणे नाजाइज़ी उनखे कंहिं न चयो ऐं साईं हर मेड़ मां तव्हां केतिरा माण्हू ॿुधायमि साईं आशिक़ शाह ॿुधायमि साईं अमरोटी कादिर शाह जन हेॾो साईं खे चवां इहे जावरी बिरादरीअ जा माण्हू ज़ुल्फ़कार पीरज़ादो एतिरनि अमीरनि जे कोशिश हूंदे असेंबलीअ जो मालिक जेको चए थो गौस बश्क मां आहियां त गौस बश्क उनखे नाम माता करायो असांखे त न चङो न वॾो असां कंहिंसां माता थींदासीं। अच्छा भाऊ आख़िर माना जेको आहे तव्हां जॾहिं हिकिड़ा शऊरवंद माण्हू आहियो पाण खे शऊरवंद बि चओ था त क़ानूनी जंग विढ़ो न भाऊ कानूनी जंग त असांजी कानून ॾे त कयूं त हला कंदो हुन में असांखे उमेदु मिलंदी अॻियों SP जेको हुयो त हिननि जो ख़रीद थी वियो ऐं DSP में बि असां उमेदु रखूं था हाणे SP में बि उमेदु रखूं था HH में बि उहे विया आहिनि वरी ॿिया आया आहिनि ख़ुदा कंदो जे हितां असांखे इंसाफ़ जी उमेदु मिले थी हक़ी हिलाली कातिल गिरफ़्तार थियनि था ज़ारी आहे पोइ चङे मथे सां उनखे बि कंदासीं। अच्छा हाणे तव्हांजो माना इहो ई पहिरियों एवज़ी ॾिना विया आहिनि असुली कातिल इहे आहिनि जेके पाण खे चवनि था त असां कातिल केरु आहिनि बाबा कादिर दाद उर्फ़ फिदा सदाम ऐं जहांगीरो नबीदाद ख़ुदि मतिलबु आहिनि वेड़े वारा धकनि में टोटली इहे ई आहिनि बाक़ी सपोर्टर इहे कुल हुया थी थो सघे जीअं थींदो आहे मां धको हणां तूं हितां बि हो हुतां बि इहो सिस्टम माना कांढियल हुयो ऐं शफ़ीक कुमार बि हिन सां गॾियल आहे जेको तव्हां सदर जो चओ पिया असां चऊं था त असांजो शफ़ीक कुमार जेको आहे उहो प्रेस क्लब जो सदर बि आहे सहाफ़ी बि आहे ऐं ज़ाती तौर ते जेतिरी क़दुरु असांखे माना मालूमात आहे सहाफ़त जे हिसाब सां जेतिरो वास्तो आहे त फिदा मार ऐं शफ़ीक जो अॻ में को पुराणो वास्तो बि न आहे रहियो इहो त हाणे सहाफ़त जे प्लेटफॉर्म ते जुड़ियो त उन हवाले सां माना जेके असांजी सहाफ़ी बिरादरीअ खे बि तहफ़ुज़ात आहिनि उन्हनि जो बि ख़्यालु आहे त असांजो बि ख़्यालु आहे त उनजो नालो माना जेको आहे उहो कहिड़े हवाले सां सर इहो अर्ज़ु कयां बिरादरीअ में अक्सर ईअं थींदो आहे पर हे त माण्हू हुनजो हिमायती आहे हर शइ माना हे वञनि पिया SP खे हीअं चओ हीअं कर हर शइ माना सपोर्ट करिणो भाऊ असांजो कल्चर आहे त दोस्त जी कंदो आहे न थोरी अर्ज़ु कयां न सहाफ़त में ईअं न हूंदो आहे त तूं सिर्फ़ु पंहिंजे कल्चर जी कहीं हाणे तूं पंहिंजे क़ौम जी कंदे मुंहिंजी न कंदे त ॾुख थींदो थींदो या न थींदो न उहो भाऊ थोरो ॿुधो न अर्ज़ु इहो आहे त माना ॾिसो न असां वटि हिते हिकिड़ो कल्चर आहे बिरादरी जो दोस्तियुनि जो माना जेको आहे त थोरो घणो ॻाल्हाइण में मशवरे में त माण्हू दोस्त जी मदद कंदो आहे न बाक़ी दोस्त छा जो थियो हो त साईं क़ौम वारो दादा दोस्त त नथसि नी मिट दादा हो त वेहण में मौजूदु आहे नी जिते साइडनि ते माण्हू बीठा आहिनि उन गाॾी हलाइण ते ड्राइवरी हे थो करे जॾहिं हो आया आहिनि सरेआम पिस्टल जूं गोलियूं ई अची उन हुन सौट थो चवे हाणे जेको ज़ख़्मी चवे त मां उनखे मञा मां त चाहिवार अथसि न जेको ज़ख़्मी चवंदो त मां मञींदुमि नी साईं जे उहो अखियुनि सां ॾिसे थो जीअरो बि आहे त हुनखे मां मञींदुमि नी ॻाल्हि खे त उहो चए थो त इहो माण्हू हुन सां मौजूदु आहे हा सर अच्छा भाऊ त हिन वक़्तु जेकॾहिं तव्हां सम्झो था पिया त जेकॾहिं तव्हांजी पहिरीं डिमांड आहे त असुल जेके कातिल आहिनि या असुल मुलज़िम आहिनि उहे माना गिरफ़्तार थियनि जेकॾहिं उहे गिरफ़्तार माना थी था वञनि त उनखां पोइ तव्हां कानूनी जंगी इंशाल्लाह इहा ई उमेदु रखंदासीं कानून असांखे जे मिसाल ॻाल्हि उमेदु ॾिनो पूरी करे त बसि पोइ असां उहा ई उमेदु बसि कयूं वेठा हूंदासीं कानून में लड़ंदासीं न बाक़ी हाणे हिकिड़ो नथो शइ घुमंदा वतंदा सरेआम
पोइ त साईं का गारंटी न आहे न, इहा ई ॻाल्हि आहे। ठीकु आहे भाउ, वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां पंहिंजो क़ीमती टाइम बि ॾिनो। असांजूं त दुआऊं तव्हां ॿिन्ही धुरनि सां टिनी धुरनि सां इहे ई आहिनि त अलाह करे तव्हांखे सुलह ऐं ठाह जी तरफ़ अहिड़ो को माहौल जुड़े ऐं तव्हां ठहो ऐं सिंध में अमन थिए। हिते जेको ज़िले शिकारपुर में असांजे में एॾी तरह तव्हां इहो ॾिसो था, माना जेके दोस्त वेठा आहिनि हिन में मूंखे को बि अहिड़ो को तालीम याफ़्ता माण्हू नज़र नथो अचे। मां चाहियां थो पियो त असांजी पूरी सिंध पढ़े, असांजा इहे नौजवान जेके आहिनि पढ़नि, ऑफिसर थियनि, डॉक्टर थियनि, इंजीनियर थियनि। हिते माना जेको आहे तो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ईअं माना असांजे ॻोठ में स्कूल न आहे त उन ते कंहिंखे बि का ॻणती कोन्हे, असांजो पुटु ॿारु नथो पढ़े उन ते का ॻणती कोन्हे, पर कंहिं धकु हयो त पोइ माना उन जे माना वॾी जेको आहे तो अचे थी पई तकलीफ़। बहरहाल असां त चाहींदासीं त अलाह करे अमन जो पखी वरी उॾामी ऐं असांजे हिन ज़िले शिकारपुर में अचे। सर हाणे ॿुधो, अमन वारनि अमन न चाहियो। असां त चओ था अणपढ़िया बि आहियूं, त पोइ असां अणपढ़ियनि ते का मयार न आहे। हो त पढ़िया लिखिया, हथ में कानून खणी ऐं बेगुनाह शहीदनि खे हुन हुकूमत खे मारणु, शहीद करणु। दग वेंदे बाबा रस्ता रोक, हुकूमत जो कमु आहे, बीठी छा या कंदी नी। हुन रस्तो रोकियो आहे, हुनखे शूट गोलियूं लॻायूं हुयूं आहिनि। जॾहिं का जेके पढ़ी लिखी नथा पंहिंजी पाण खे संभालनि त असां अणपढ़िया कहिड़े हिसाब सां सुधरूं, कीअं संभालियूं पाण खे। पर पोइ बि असांजी कोशिशि ॾिसो, इहा हक़ीक़त आहे, दुनिया वाज़े आहे। भला कुल अमीरनि, मां कूड़ नथो ॻाल्हायां, मीडिया आहे साईं। जे इहे ॻाल्हियूं असांजूं कूड़ियूं आहिनि त पोइ असां वाक़ई कूड़ा आहियूं। बाबा मां हक़ीक़त कयां थो, जॾहिं ॾिसो न हाणे अमीर नवाबनि ताईं वञनि थियूं, बाबा वोटर सिर्फ़ु उनखे मार त न ॾे पियो, मारवाणी जे पियो, जावरी जे पियो, कुल बिरादरियूं ॼनि पियूं। उनजो फ़र्ज़ु हो उनखे घुराए या चए या बाबा माण्हू हुनजो बि मुयो आहे, 2 ज़ख़्मी आहिनि अञा मारवाणी वाधारू, फ़ैसिलो कयो। अमीर जो कमु हूंदो आहे नी यार, उनखे पुठी ठपे अॻिते करणो। अॼु ताईं बि उनजी मदद यार, हसलो उनजो थो खणे, मानी उनजी थो खाए। मां त सम्झां थो घर में न चुल्हो बि उनजे साॻे थो भरे। अलाह ख़ैर कंदो, बाज़ार वध की रसा। वॾी महिरबानी। खैर नाजरीन, मज़ीद खबरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त यूट्यूब, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़, स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।